मस्जिद जो कोई इमाम आए वो पांजे शागिर्द के पांजे हाफिज के चवे तो मूंखां पोइ तू इमाम आहीं। इन जो मतलब इहो आहे त हिन वक़्तु आऊं इमाम आहियां, मूंखां पोइ तू इमाम थींदे। अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मक़सद भी इहो आहे त असां खां पोइ तव्हां अहलुल हदीस आहियो। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या इमामुल अंबिया जनाब मोहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जी ज़ात अक़दस ते रोए ज़मीन ते रहंदड़ हर इंसान की कामयाबी कामरानी इन्हीं शय में आए वो अल्लाह रब्बुल आलमीन की इताअत करे, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इताअत करे। जेका शय मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उनके बते जय शय का मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोके उनको रोक दी हुई। इन रूए ज़मीन ते जमात अहले हदीस व वाहिद जमात है जंहिंजो मनहज, जंहिंजो मंशूर, जंहिंजो दस्तूर, जंहिंजो पैगाम, जंहिंजी दावत इहा आहे इंसानों दुनिया में कामयाबी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की फरमा बरदारी में आहे। इन रूए ज़मीन ते सब का सच्ची, सब का खालिस दावत अगर कंहिं जमात जी आहे तो वह जमात अहलुल हदीस आहे। असां कॾहिं भी पंहिंजे खुतबात में, कॾहिं भी पंहिंजे दुरूसन में पंहिंजे अकाबिरीन जी, पंहिंजे असलाफ जी पोइ लगी जो हुकुम नाहे ॾिनो। हर दौर में जमात अहले हदीस की यह दावत है कामयाबी कामरानी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की फरमा बरदारी में है। यही दावत का नई दावत कोने। जमात अहले हदीस का नई जमात कोने। जमात अहले हदीस उन वक्त खां आए जै वक्त का कुरान हदीस मौजूद है। खतीब बगदादी रहमहुल्लाह पानी किताब शरफ असहाबुल हदीस में सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको कौल नकल कयो है। अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे शागिर्दन के फरमायो त अंतुम अहलुल हदीस बादुना, तवां असां खां पोइ अहलुल हदीस आहियो। इन जुमिले जे अंदरि ॿ ॻाल्हियूं आहिनि जिते सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे शागिर्द के चवे पियो त तव्हां असां खां पोइ अहलुल हदीस आहियो। उते हिन जुमिले में इहा ॻाल्हि बि मुस्बिर आहे त असीं बि अहलुल हदीस आहियूं। मिसाल के तौर ते
मस्जिद जो कोई इमाम आए वो पंहिंजे शागिर्द के पंहिंजे हाफ़िज़ के चवे तो मूंखां पोइ तूं इमाम आहीं। इन जो मतलब इहो आहे त हिन वक़्तु आऊं इमाम आहियां, मूंखां पोइ तूं इमाम थींदे। अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो मक़सद भी इहो आहे त असां खां पोइ तव्हां अहलुल हदीस आहियो। हिन वक़्तु असीं सहाबा अहलुल हदीस आहियूं। त अहलुल हदीस हुजण ही का नई जमात कोन्हे, सहाबा अहलुल हदीस हुया। सहाबा जी दावत अहलुल हदीस वारी दावत हुई। इमाम शाफी रहमहुल्लाह जो कौल आहे, फरमाए तो इज़ा रअयतु अहदन मिन अहलिल हदीस फकअन्नमा रअयतु मिन असहाब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमाम शाफी रहमहुल्लाह फरमाए तो आऊं जॾहिं कंहिं अहलुल हदीस खे ॾिसंदो आहियां मूंखे ईअं महसूस थींदो आहे आऊं प्यारे पैगंबर जे सहाबा खे ॾिठो आहे। छो त अहलुल हदीस जो किरदार उहो ई किरदार आहे जेको किरदार सहाबा जो हुयो। अहलुल हदीस जो मनहज उहो ई मनहज आहे जेको मनहज सहाबा जो हुयो। अहलुल हदीस जी दावत उहा ई दावत आहे जेका दावत सहाबा जी दावत हुई। इन जगह ते आऊं इन दौर जे अहलुल हदीस के जमात हदीस जो अदना तालिब थी करे इहो समझाइण चाहियां थो अहलुल हदीस हुजण का मामूली ॻाल्हि कोन्हे। अहलुल हदीस हुजण इहो अल्लाह रब्बुल आलमीन जो हिकु वॾो एहसान आहे। काश अॼु जो अहलुल हदीस पंहिंजे इन शर्फ़ खे सुञाणे, पंहिंजे इन मक़ाम खे सुञाणे, पंहिंजे इन इज़्ज़त ऐं शर्फ़ खे सुञाणे ऐं पंहिंजे किरदार खे सिधो करे, पंहिंजे अख़लाक़ खे सिधो करे। जीअं सहाबा में मोहब्बतूं हुयूं इहे मोहब्बतूं क़ाइमु करे। जीअं सहाबा पाण में मोहब्बत कंदड़ हुया, एक ॿिए जो एहतराम करण वारा हुया, एक ॿिए जो आदर करण वारा हुया। काश अॼु अहलुल हदीस नफ़रतूं ख़त्म करे, बुग़्ज़ ख़त्म करे, एक मुवहिद माण्हू सां, एक मनहजी माण्हू सां उहे प्यार करे, ओड़ो किरदार अपनाए, ओड़ो अख़लाक़ अपनाए जेको अख़लाक़ पैगंबर जे सहाबा जो हुयो। इमाम शाफी रहमहुल्लाह जे दौर में अहलुल हदीस जो इहो किरदार हुयो, अहलुल हदीस जो इहो अख़लाक़ हुयो। अहलुल हदीस में पाण में इहा मोहब्बत हुई जो उन्हनि जे किरदार खे ॾिसी करे, उन्हनि जे अख़लाक़ खे ॾिसी करे इमाम शाफी रहमहुल्लाह फरमाए थो जॾहिं आऊं अहलुल हदीस खे ॾिसंदो आहियां मूंखे ईअं महसूस थींदो आहे ॼणो अल्लाह जे रसूल जे सहाबा खे ॾिठो।
इन रूए समील ते अगर कंहिं माण्हू खे अल्लाह रब्बुल आलमीन अहलुल हदीस वारो अक़ीदो समझाए, अहलुल हदीस वारो मनहज कंहिंखे नसीब करे, समझो उन माण्हू ते अल्लाह रब्बुल आलमीन जा वॾा एहसान आहिनि। छो जो असांजे माशरे में ॾिसो था केतिरियूं तंज़ीमूं, केतिरियूं जमातूं, केतिरा फ़िरक़ा, हर कंहिंजी दावत ते गौर कर ऐं अहलुल हदीस जी दावत ते गौर कर। अल्लाहु अकबर। इमाम इब्न क़ुतैबा रहमहुल्लाह 3 सदी जो मशहूर ऐं मारूफ मुहद्दिस आहे। किताब लिखे तो तहवीर मुख्तलिफुल हदीस जे नाले तां इन में उन फ़िरक़नि जो, उन जमातुनि जो तारुफ़ कराए थो जिन फ़िरक़नि ऐं जमातुनि इस्लामी लिबास पाए करे, इस्लामी लिबास ओढ़े करे, कलमो पढ़ी करे, बज़ाहिर दीनदार थी करे जिन माण्हुनि इस्लाम के नुक़सान पहुंचायो। इमाम इब्न क़ुतैबा रहमहुल्लाह इन किताब के अंदर तारुफ़ कराए तो ख़वारिज जो ख़ारिजी एक फ़िरक़ो हुयो, ख़वारिज एक फ़िरक़ो हुयो जंहिंजो अक़ीदो इहो हूंदो हुयो, जंहिंजो नज़रियो इहो हूंदो हुयो। अल्लाह के क़ुरान में हिकु ॻाल्हि आहे, पैगंबर जी हदीस भी ॻाल्हि चवे थी। इनकार हदीस जो फितनो ख़वारिज खां शुरू थियो। पैगंबर जी हदीस ते इनकार करण, पैगंबर जे मुबारक फरामीन ते अकल के बुनियाद ठाहे करे, राय के बुनियाद ठाहे करे अहादीस जो इनकार करे। इन मिसालूं ॾिनियूं त असीं हर उन ॻाल्हि खे, हर उन हदीस के असीं कोन मञींदासीं जेका हदीस क़ुरान जे ख़िलाफ़ आहे। इहो इन उसूल ठाहियो, हर उन हदीस जो इनकार कबो जेका हदीस क़ुरान के ख़िलाफ़ आहे। मिसालूं ॾिनियूं, क़ुरान में अल्लाह हुकुम ॾिनो ज़ानी मर्द खे कोड़ा हया वञनि, पैगंबर हुकुम ॾिनो ज़िना करण वारो माण्हू, नाफरमानी करण वारो माण्हू, शादीशुदा माण्हू अगर ज़िना करे, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन माण्हू जो हक़ कोन्हे जो इन रुने ज़मीन ते रहे, इनके संसार कयो वञे। ख़वारिज छा चयो? क़ुरान में हुकुम आहे कोड़ा हया वञनि, हदीस में हुकुम आहे संसार करे, उनके कत्ल कयो वञे। लिहाजा से इन हदीस के कोन मञींदासीं। ख़वारिज उसूल ठाहिया, औरत अगर हालत हेस में आहे नमाज पढ़ी सके थी, कुरान में किथे मना कोने, हदीस में मना है। औरत हालत हेस में नमाज नथी पढ़ी सके, ख़वारिज उसूल ठाहिया, चवनि था त नमाज पढ़नी पवंदी। असीं इन हदीस के कोन मञींदासीं। ख़वारिज उसूल ठाहिया, हर उन हदीस के रद्द कबो जेका हदीस कुरान के खिलाफ आहे। कुरान में हुकुम आहे चोर अगर चोरी करे उनजे हथनि खे कपियो वञे, हथनि खे वढियो वञे। हदीस में हुकुम आहे उनजे हथनि खे
उनकी कलाई का कजो वींदो। लेकिन चवे तो खवारिज चवन था हथ में पूरे बाण शामिल है, लिहाजा हदीस चवे थी हथ कपबो, कुरान चवे तो बाण कपबी। लिहाजा इन हदीस के कौन मनीला सी उसूल ठाहे करे खवारिज प्यारे पैगंबर जे मुबारक फरामीन ते इतराजात कया। अज इन दौर में अगर के खवारिज मौजूद ना है, लेकिन इन दौर में खवारिज का जरासीम जरूर मौजूद है। प्यारे पैगंबर जी अहादीस जो इनकार कयो वञे पियो, इनकार हदीस जो फितनो, परवेसियत जो फितनो, प्यारे पैगंबर जे मुबारक फरामीन जो इनकार कयो वञे पियो। उसूल ठाहिया ऐं चवां थो जेके जे माण्हू उसूल ठाहिया उन्हनि को सुवाल इहो आहे, यहूदी अगर चवे तो सूद हराम आहे, तू चवंदे हाँ सूद हराम आहे, इन जे लाइ त क़ुरान में आहे। हिंदू अगर चवे कूड़ ॻाल्हाइण हराम आहे, तू चवंदे हाँ हाँ कूड़ ॻाल्हाइण हराम आहे। ईसाई अगर चवे रुश्वत वठण हराम आहे, तू चवंदे हाँ हराम आहे, कुरान में हराम चयो आहे। सूद के तू हराम चवी थो, यहूदी हराम चयो, तू चवी तो हराम आहे। हिंदू कूड़ के हराम चयो तो उनकी तस्दीक कई। ईसाई रुश्वत के चवे तो हराम आहे, तो चो हाँ हाँ हराम आहे, कुरान में आहे। और तू प्यारे पैगंबर ऐं के हिंदू ऐं ईसाई में जे फैसले में कहिड़ो फर्क कयो, जेको उसूल तुंहिंजो हिकु यहूदी जे लाइ आहे, यहूदी जी ॻाल्हि कुरान के मुताबिक आहे, तो मनी आहे। हिंदू जी ॻाल्हि कुरान के मुताबिक आहे, तो मनी आहे। ईसाई जी ॻाल्हि कुरान के मुताबिक आहे, तो मनी आहे। इहो साॻियो उसूल तूं काइनात जे सरदार जे लाइ तो उसूल ठाहे छॾियो। अगर पैगंबर जी ॻाल्हि कुरान के मुताबिक हूंदी त मनी वेंदी, अगर खिलाफ होती इनकार कयो वेंदो। माना तो अल्लाह के रसूल के फैसले में ऐं के यहूदी के फैसले में को फर्क कोन कयो। जमात अल हदीस की दावत, जमात अल हदीस जो पैगाम, का हदीस प्यारे पैगंबर जी कुरान के खिलाफ कोने। हाँ तुझे अकल की, अकल के अंदर खबासत जरूर है, बदअकीद की जरूर है, लेकिन प्यारे पैगंबर जी ताब हदीस कुरान के खिलाफ ना है। अल्लाह अकबर। ये खवारिज के हवाले से नबी अलैहिस्सलाम फरमायो, प्यारे पैगंबर अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाके दौर में इन खवारिज जी निशानी करे विया हुआ। पाण फरमाया यमरुकून मिन अद्दीन, ये बज़ाहिर नमाज़ी हुंदा, बज़ाहिर दीनदार हुंदा, दावत में कुरान जो गालियूं कंदा, हदीस जो गालियूं कंदा, लेकिन इनकार हदीस जो यो फितनो, खवारिज जो फितनो, पाण फरमाया दीन मो इहे निकिरी वेंदा जीअं कमान मां तीर निकिरंदो आहे, इहे इहे माण्हू दीन मो निकिरी वेंदा। ये खवारिज अल्लाह के रसूल छा फरमायो, ओ मुसलमानों जरा गौर त कर, अज हिन दौर में जेको प्यारे पैगंबर जी अहादीस के अहमियत नथो ॾे, पैगंबर जे फरमान के अहमियत नथो ॾे, वो पंहिंजी कलम जी समात के खोले के अल्फाज ॿुधे,
अल्लाह के रसूल फरमायो खवारिज के बारे में जे जो अकीदो है इनकार हदीस केतरा गुनाहगार हुदा यहूदी गुनाहगार हुदो जहन्नम में दाखिल थी दो इंसानी शक्ल में हिंदू गुनाहगार है जहन्नम में दाखिल थी दो इंसानी शक्ल में ईसाई काफिर रहे जहन्नम में दाखिल थी दो इंसानी शक्ल में पान फरमाइंदा खवारिज जड़े सुबह क़यामत के दिहाड़े जहन्नम में दाखिल थींदा इंसानी शक्ल किन जड़े ही जहन्नम में दाखिल थींदा जीअं कुत्तो भौंकदो है ईअं जहन्नम के अंदर ये खवारिज भौंकदा रहंदा। इमाम इब्न कुतैबा रहमहुल्लाह गुमराह फिरकन जी निशानदेही कदे फरमायो ये खवारिज जो फितनो ही गुमराह फिरको है अड़ी तरह कदरिया जो फिरको तकदीर जो इनकार करने वाला तकदीर जो इनकार करने वालों जिन्हें अल्लाह हर मानू जे तकदीर में लिखी चलो है फला जन्नती है फला जहन्नमी है तकदीर जो इनकार करने वालों चवे तो वो अमल छाचो है वो अमल छो कजे आओ तो को सवाल करा थो जेरी तरह अल्लाह ताला जे इंसान जो जन्नती हुजर अल्लाह ताला लिखियो है जे जो जहन्नमी हुजर लिखियो है एड़ी तरह अल्लाह ताला तकदीर के अंदर तुझे रिस्क जो भी लिखियो है और रिस्क जे लाए तू कोशिश छो तो करी रिस्क जे लाए घरा छो तो निकरी 500 जे लाए सजो ॾींहुं तू मजदूरी छो तो करे जॾहिं अल्लाह रिस्क लिखियो है तू वेही रह तोखे मिलंदो इन जो इहो मतिलबु कोन्हे अल्लाह ताला जन्नत लिखी है जन्नत वाला रास्ता ॿुधाया अथसि अल्लाह जहन्नम लिखी है जहन्नम वाला रास्ता ॿुधाया अथसि रिस्क लिखियो है रिस्क जा सरिया ॿुधाया अथसि तकदीर जो इनकार करने वाला कदरिया गुमराह फिरको प्यारे पैगंबर फरमायो नबी अलैहिस्सलाम फरमायो इन्नहुम मजूस हाज़िहिल उम्मा तकदीर जो इनकार करने वाला इन उम्मत जा मजूसी आहिन इन उम्मत जा मजूसी आहिन पार फरमायो फ़इन मरिज़ू फला तऊदूहुम अगर ये जेको तकदीर जो इनकार करे थो अल्लाह की तकदीर के न तो मने अल्लाह के सुठे बुरे फैसले के न तो मने अगर वो मानू बीमार थे उनकी अयादत न कजो अगर वो मानू मरी वने उनके जनाजे में शरीक न थिजो। इमाम इब्न कुतैबा रहमहुल्लाह गुमराह फिरकन जो तज़किरो कदे अते मुर्जिआ फिरके जो तज़किरो करे थो मुर्जिआ फिरको जे गुनाह का दरवाजा खोलिया चाहता जवल अगर काफर जेको अल्लाह जो इनकारी है जेको अल्लाह जे रसूल जो इनकारी है अगर वो दुनिया में नेक अमल करे उनके को फायदो न मिलंदो। मुर्जिआ छा चयो अहिड़ी तरह अगर ईमान वालो मोमिन मानू दुनिया में जेको चाहे गुनाह करे दुनिया में जेको चाहे नाफरमानी करे हुनजे ईमान में को फर्क कोन पवंदो हुनजे ईमान में को फर्क कोन पवंदो हुनजे गुनाहनि जो असरात हुनजी दिलि ते कोन पवंदो गुनाह जो नुक़सान मोमिन के कोन पवंदो। ही मुर्जिआ फिरको है जे गुनाह जा दरवाजा खोलिया गुनाह जा दरवाजा खोलिया ऐं मुर्जिआ फिरको वो वाहिद फिरको है जे बारे में मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था कद लुइनु अला 70 नबियहु मुर्जिआ फिरके के एक नबी ना 10 नबी ना बल्कि मुंह का पीरा 70 नबी मुर्जिआ फिरके ते लानत करे वया
उन फिरके जे मथां जेको गुनाहनि जा दरवाज़ा खोले थो। इमाम बिन क़ुतैबा रहमहुल्लाह गुमराह फिरकनि जो तज़किरो कंदे जहमिया जो तज़किरो कयो, मुअतज़िला जो तज़किरो कयो, मुअत्तला जो तज़किरो कयो, अहलुर राय जो तज़किरो कयो। अहलुर राय पंहिंजी राय खे बुनियाद ठाहे करे, पंहिंजी अक़ल खे बुनियाद ठाहे करे दीन खे सम्झूं। जेका ॻाल्हि अक़ल में आई उनखे दीन सम्झूं, जेका अक़ल जे ख़िलाफ़ आई उनजो इनकार कयूं। अल्लाहु अकबर। इमाम बिन क़ुतैबा रहमहुल्लाह गुमराह फिरकनि जो तज़किरो करण खां पोइ आख़िर में हिक जमात जो तज़किरो करे थो। वो जमात आहे, फरमाए थो अम्मा असहाबुल हदीस। हाँ, असहाबुल हदीस हिक उहो जमात आहे, उहो फिरको आहे जॾहिं वारी कदरिया जी आई, जॾहिं वारी ख़वारिज जी आई, मुअतज़िला जी आई, मुअत्तला जी आई, अहलुर राय जी आई। इमाम बिन क़ुतैबा रहमहुल्लाह सभिनि जा नक़ाइस बयान कया, सभिनि जूं बदअक़ीदगियूं बयान कयूं। लेकिन जॾहिं अहलुल हदीस जो तज़किरो अचे थो, चवे थो अम्मा असहाबुल हदीस। हाँ, जेके अहलुल हदीस आहिनि, जंहिंजो उथण वेहण क़ुरान हदीस जे मुताबिक़ आहे, जंहिंजो अक़ीदो क़ुरान जे मुताबिक़ आहे, हदीस जे मुताबिक़ आहे। फरमाए थो इन्हनि जूं ॿ निशानियूं आहिनि। अहलुल हदीस जूं ॿ निशानियूं आहिनि। पहिरीं निशानी इहा, फरमाए थो इमाम बिन क़ुतैबा रहमहुल्लाह फ़इन्नहुम लक़मतहुमुल हक़ मिन जिहतिही। अहलुल हदीस जी पहिरीं निशानी आहे जमात हदीस। अहलुल हदीस हमेशा हक़ जो मुतलासी हूंदो आहे, हमेशा हक़ जो मुतलासी हूंदो आहे। हक़ अगर समुंड जे विच में मिलंदो, अहलुल हदीस उते सफ़र कंदो। हक़ अगर समुंड जी उन साइड मिलंदो, अहलुल हदीस उते सफ़र कंदो। कुल जाल हक़ व ज़ाक़ल बातिल फमाज़ा बादल हक़ इल्ला ज़लाल। अहलुल हदीस जी कोशिश हक़ जी मुतलासी हूंदी आहे। इहा ई वजह आहे अलल ऐलान जमात हदीस जो अदरा तालिब इल्म ऐलान करे थो, ओ दुनिया वारो, वञो दुनिया जे अंदरि केतिरियूं तंज़ीमूं मौजूद आहिनि, जमातूं मौजूद आहिनि। हर जमात में अक़ीदे में तव्हांखे ख़राबी मिलंदियूं, अमाल में तव्हांखे बिदअत मिलंदियूं। अल्लाह जो शुक्र आहे, अल्लाह जो एहसान आहे जमात अहलुल हदीस ते। अॼु असांजे अक़ीदे में पूरी काइनात गवाह आहे, सिर्फ़ कोन मिलंदो। असांजे अक़ीदे में, असांजे अमाल में तव्हांखे बिदअत कोन मिलंदी। हाँ हाँ, अगर असांजे अक़ीदे में, असांजे अमल में अगर कोताही नज़र अचे, दावत इहा आहे अहलुल हदीस हक़ जो मुतलाशी आहे। जंहिं शइ जी तूं दावत ॾी थो, जंहिं शइ जो तूं पैगाम ॾी थो, क़ुरान जी आयत खणी अच, पैगंबर जी हदीस खणी अच, सब खां पहिरियां अहलुल हदीस मञी थो। अहलुल हदीस हक़ जो मुतलाशी आहे। अल्लाहु अकबर। वॾे अफ़सोस सां चवणो पवे थो, अॼु अगरि हिन दौर में इमाम शाफ़ी अगर कोई माण्हू शाफ़ी थी करे रफ़्ल यदैन करे थो, चवनि था ठीकु आहे। को अगर हमली थी करे रफ़्ल यदैन करे थो, चवे थो ठीकु आहे। कोई मालिकी थी करे रफ़्ल यदैन करे थो, चवे थो ठीकु आहे। लेकिन अगर को चवे आऊं अहलुल हदीस आहियां, अल्लाह जे रसूल रफ़्ल यदैन कई आहे, असां सां मुनाज़रा, असां सां मुजादिला, असां सां मुबाहिला, इहो कहिड़ो इंसाफ़ आहे। जॾहिं हिकु माण्हू पंहिंजे अमल में हवालो ॾिनो इमाम अहमद जो, तूं ख़ुशि थी वञे,
जॾहिं हिकु माण्हू हवालो ॾिनो इमाम मालिक जो तूं ख़ुशि थी वए, जॾहिं हिकु माण्हू हवालो ॾिनो इमाम शाफ़ी जो तूं ख़ुशि थी वए, जॾहिं हिकु माण्हू अहलुल हदीस अमल में हवालो ॾिनो प्यारे पैगंबर जो तूं मुनाज़रा करण लाइ तयारु थी वई। इहो कहिड़ो इंसाफ़ आहे, तो कहिड़ी इज़त की प्यारे पैगंबर जी। अल्लाह अकबर। इन जे करे असांजी दावत इहा आहे, अक़ीदे में, अमाल में, निमाज़ में, रोज़े में, हज में, ज़कात में, दुरूद में, आज़ान में, जनाइज़ में तरीक़ो मोहम्मद रसूलुल्लाह जो तूं हवालो ॾे। हिकिड़ो हवालो प्यारे पैगंबर जनाज़े के अंदर फातिहा नाए पढ़ी, पाण मना कयो आहे फातिहा न पढ़ो। हिकु दलील खणी अच, अहलुल हदीस हक़ जो मुतलाशी आहे। अॼु खां पोइ अहलुल हदीस जनाज़ो पढ़ाईंदो बग़ैर फातिह जे, तो हिकु हवालो खणी अच। अबू बकर सिद्दीक़ फोन थियो, उमर फारूक फोन थियो, उस्मान गनी फोन थियो, हैदर करार फोन थियो। इन्हनि जूं तदबीरियूं थियूं। हिकिड़ो हवालो खणी अच। कंहिं हिकु सहाबी क़ुरान ख़ाली कई हुजे, कंहिं हिकु सहाबी कब्र खां पोइ तॾहिं ते अची वेही करे कुल पढ़िया हुजनि, कुल पढ़ी करे दुआऊं घुरियूं हुजनि। हिकु हवालो खणी अच। अहलुल हदीस हक़ जो मुतलाशी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे, जमाअत अहलुल हदीस जी इमाम इब्न क़ुतैबा रहमहुल्लाह फरमाइनि था, पहिरीं ख़ूबी आहे उहो हक़ जो मुतलाशी हूंदो आहे। ऐं ॿिए नंबर ते तरख़बू इलल्लाह बिइत्तिबाइहिम बिसुनन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जमाअत अहलुल हदीस जी कामयाब नाकी फ़िरक़े जी ॿी अलामत इहा आहे त उहे पंहिंजे अमाल में प्यारे पैगंबर जी सुन्नत जो हवालो ॾींदा आहिनि। निमाज़ में प्यारे पैगंबर जी निमाज़, हज में प्यारे पैगंबर जो हज, जनाज़े में प्यारे पैगंबर ही जनाज़ो पढ़ायो, खुशी में अल्लाह के रसूल खुशी ही मनाई, गमी में अल्लाह के रसूल गमी ही मनायो, शहादत में अल्लाह के रसूल शहादत के मौके ते ही तालीमात ॾिनो। अहलुल हदीस जो मनहज इहो आहे, प्यारे पैगंबर जी इताअत, प्यारे पैगंबर जी इत्तिबा। और रब्बे काबा जो कसम आहे, हिन रुए ज़मीन ते सब खां सच्ची ख़ालिस दावत अगर कंहिं जमात जी आहे, उहा जमात अहलुल हदीस जी आहे। असां पंहिंजे वरनि ॾांहुं, पंहिंजे अकाबिर ॾांहुं, पंहिंजे असलाफ ॾांहुं तव्हांखे कोन था सॾियूं। असलाफ वाजिबुल एहतराम, अइम्मा वाजिबुल एहतराम, इताअत अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी। इहो अक़ीदो, इहो मनहज असीं सिखियो आहे पैगंबर जे सहाबा खां। हिकु तरफ़ हदीस आहे, ॿिए तरफ़ मुहब्बत आहे। हिकु तरफ़ हदीस आहे, ॿिए तरफ़ ताल्लुक़दारी आहे। ताल्लुकात ख़त्म थी सघनि था, मुहब्बतूं ख़त्म थी सघनि थियूं, लेकिन प्यारे पैगंबर जी हदीस के असीं न छॾींदासीं। अल्लाह अकबर। अचो मिसाल ॾेई पंहिंजी ॻाल्हि खे ख़त्म कयां थो। नबी अलैहिस्सलाम जे घर में ॿिनि शहज़ादनि परवरिश पाती आहे। हिक जो नालो आहे उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु, ऐं ॿिए जो नालो आहे हैदर करार हज़रत अली करमल्लाहु वजहहू। ही ॿ उहे हस्तियूं आहिनि, ही ॿ उहे मुबारक हस्तियूं आहिनि जिन जी परवरिश सरदारे कायनात, जिन जी तरबियत प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में कई आहे। ऐं उसामा बिन ज़ैद जी हज़रत अली सां एतिरी मोहब्बत आहे, पाण में एतिरो प्यार आहे। उसामा बिन ज़ैद फरमाईंदा हुया, ए अली अगर लौ अखज़ता बिमस्वर असदिन ला अखज़तो बिमस्वर आखिर
ए अली अगर तू कंहिं शेर चे वञी मुंहिंजे हिक पासे में तू हथ विझंदे अली ॿी साइड ते उसामा तोसां गॾु उते हथ विझंदो उसामा तोसां मोहब्बत करे थो उसामा तोसां प्यार करे थो वक़्तु अचे थो जिनके जमल जिनके सफ़ीर जो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु पैगाम मोकिलनि था उसामा इब्न ज़ैद ना उसामा अज मुझे जमात में शामिल थी वञ तलवार खणी आ उसामा जवाब ॾिनो आउं तुंहिंजी जमात में शामिल नथो थी सघां हज़रत अली हली वञे थो उसामा छा थियो उसामा छा थियो असीं त तोखे पंहिंजे अहल बैत मां सम्झूं था आउं त तोखे पंहिंजे नफ़्सनि मां सम्झां थो कॾहिं अल्लाह जे रसूल जे घर में पञा आहियूं अल्लाह जे रसूल जे घर में ॿिन्हिनि गॾनि परवरिश पाती आहे असीं तोखे त अहल बैत में सम्झूं था ए उसामा तूं मूंसां गॾु जंग छो नथो करी अल्लाहु अकबर उसामा इब्न ज़ैद छा था फरमाइनि अली मोहब्बत पंहिंजी जॻह ते अली प्यार पंहिंजी जॻह ते अली ताल्लुकात पंहिंजी जॻह ते मुंहिंजे साम्हूं पैगंबर जी हदीस आहे हिकु जंग जे मौक़े ते आउं अल्लाह जे रसूल सां गॾु हुयुमि अल्लाह जे रसूल सां गॾु हुयुमि हिकु काफ़िर जे साम्हूं मुंहिंजे साम्हूं काफ़िर आयो आउं उन ते तलवार जो वार कयो हुन कलमो पढ़ियो मूं इहो सम्झो त मुंहिंजी तलवार जे भो जे करे ही कलमो पढ़े थो आउं उनखे तलवार हणी करे क़त्ल करे छॾियो अल्लाह जे रसूल मूंखे फरमायो उसामा तो हिनखे छो क़त्ल कयो जॾहिं हिन कलमे ला इलाहा इल्लल्लाह जो इक़रार कयो उसामा चयो अल्लाह जे रसूल हिन मुंहिंजे ख़ौफ़ जे करे तलवार जे ख़ौफ़ जे कलमे कलमो पढ़ियो अल्लाह जे रसूल फरमायो उसामा हल शकत क़ल्बहू छा तो उनजी दिल चीरे करे ॾिठी तुंहिंजे ख़ौफ़ जे करे कलमो पढ़ियो आहे उन खां पोइ उसामा इब्न ज़ैद फरमाइनि था ए अल्लाह जे रसूल अॼु खां पोइ मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे अॼु खां पोइ उसामा कंहिं बि कलमे पढ़ण वारे ते कॾहिं बि तलवार इस्तेमाल कोन कंदो कॾहिं बि तलवार इस्तेमाल कोन कंदो अल्लाह जे रसूल फरमायो उसामा ॾिसी वठि उसामा गौर करे वठि अॼु ताऊं तुंहिंजे साम्हूं आहियां तूं वाइदो करी थो ईअं सुभाणे तूं वाइदे ख़िलाफ़ थी वञे कि अल्लाह जे रसूल आऊं वाइदे ख़िलाफ़ी कोन कंदुमि अली तूं चवी पियो तलवार खणी अचु मुआविया जी जमात सां जंग कयां लेकिन अली अल्लाह जे रसूल जी हदीस आहे मुआविया अल्लाह जे रसूल जी हदीस आहे कलमे पढ़ण वारे सां ऐं अल्लाह जे रसूल सां वाइदो कयो हो कॾहिं बि कलमे पढ़ण वारे सां ऐं जिहाद दुश्मनी जंगियूं कोन कंदुमि अल्लाह अकबर चवण जो मक़सदु कहिड़ी मोहब्बत हुई केॾो प्यार हुयो रुकावट छा थी हदीस रसूल विच में रुकावट थी उसामा उन मोहब्बत के कुर्बान कयो उसामा उन ताल्लुक़ के कुर्बान कयो जमात हदीस जी बि इहा दावत आहे हिकु तरफ़ हदीस आहे ॿी तरफ़ ख़ानदान आहे ख़ानदान छॾे सघिजे थो पैगंबर जी हदीस के न छॾिबो हिकु तरफ़ पैगंबर जो फरमान आहे ॿिए तरफ़ बिरादरी आहे औलाद आहे ॿाहिरि आहिनि ॿिए तरफ़ ख़ानदान आहे क़ौम कबीलो आहे हर शइ खे छॾे सघिजे थो लेकिन अल्लाह जे रसूल जी हदीस के कोन छॾिबो जमात हदीस जी इहा दावत आहे मुस्लमान भाइरो रब्बे काबा जो कसम आहे हिन रुए ज़मीन ते अगर का सच्चे मनहज वारी अगर का जमात आहे उहा आलुल हदीस जी जमात आहे असांजी दावत कुरान हदीस जी दावत आहे असांजी दावत ख़ालिसतन अल्लाह जे रसूल लाइ आहे हा अमली कोताहियूं थी सघनि थियूं गुनाह मूं में बि थी सघनि था गुनाह तव्हां में बि थी सघनि था लेकिन अल्लाह तोखे गवाह सम्झी करे असीं ऐलान कयूं था सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो हूंदो
अल्लाह पूरी जिंदगी न तुझी किबरियाई में कंहिंखे शरीक कयो, न अल्लाह तुझी नबी जी रिसालत में कंहिंखे शरीक कयो। या जमात अहमदीया जी दावत है, खालिस दावत है। दावत ते गौर कयो, पांजे अकाद के पांजे आमाल के चेक करो, नमाज के चेक कयो, आया नमाज अल्लाह के रसूल के तरीके ते आहे या न, रोजे के, हज के, ज़कात के, खुशी गमी के चेक कयो अल्लाह के रसूल के तरीके ते आहे या न। आहे तो कामयाबी आहे, ना है तो नाकामी आहे। वो मानू कामयाब न थो थी सके। कामयाबी अल्लाह के रसूल जी इताअत में आहे, फरमा बरदारी में आहे। जमात अहमदीया जो सिर्फ इहो ही हिकिड़ो कसूर आहे, न असां वटि गाड़ियूं आहिनि, न असां वटि गोलियूं आहिनि, न असां वटि फतवाऊं आहिनि। असां वटि दावत सिर्फ़ आहे क़ुरान और हदीस जी। इहो सिर्फ़ कसूर आहे। असां माण्हुनि खे अल्लाह ॾांहुं दावत ॾियूं था, अल्लाह जे रसूल ॾांहुं सॾु कयूं था। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन तमाम मुसलमान भाइयों के कुरान हदीस से अल्लाह के फरमान, अल्लाह के रसूल के फरमान थे